एसएसपी घोटकी मुनीर अहमद खोड़ो तरफ़ां निकितल पुलिस एहलकारनि जी मुक़ररी वारो नोटिस ते अमल न थियो। एसएचओ रावती सफ़ीउल्लाह अंसारी खे कयल एसएसपी घोटकी जे नोटिस ते हिन महल ताईं अमल न थी सघियो आहे। एसएसपी घोटकी तरफ़ां घोटकी फीडर कैनाल जी पुराणियुनि पिकटुनि खे ॿीहर बहाल करण जो एसएचओ रोंती खे लेटर जारी कयो वियो हो, जंहिं ते एसएचओ रोंती हिन महल ताईं अमल नाहे कयो। लेटर में पुलिस पिकट विस्ती पुल ऐं पीरज़ादा पुल शामिल आहिनि ऐं उतां जे इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त हितां आम चोर वॾा ॾोहारी अचनि वञनि था, पर को पुछण वारो नाहे। असां एसएसपी घोटकी खे अपील था करियूं त असांखे पीरज़ादा पुल पिकेट जल्द खां जल्द बहाल करे ॾियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची